वो हज़रत अमीर उमर रात जो पहरो दींदो। अज तव्हां असांजा हुकुमरान उन्हनि पंहिंजे दरनि ते माण्हू बीहारे छॾिया आहिनि त मतां केरु साहब सां मिलण अचे। जॾहिं दुनिया जा अॻुवान मुसलमान आ त उहे पाण चौकीदारी ॾींदा पंहिंजे इलाइक़नि में, मतां केरु लोफर, मतां केरु लफंग अची करे मुंहिंजे रैयत ते को हमिलो करे, मतां को चोर हिरी करे हिन ॻोठ ते हमिलो करे, मतां को जेको धाड़ेल अची करे कंहिं रस्ते ते कंहिं रस्ता रोक करे। इहे हुआ मुसलमान जा अॻुवान। जो उस्ताद अमेरिका जे ह्यूस्टन यूनिवर्सिटी में प्रोफेसर रहियो आहे, उन ॿुधायो त अंग्रेज़ जॾहिं हज़रत उमर जे ख़िलाफ़त खे पढ़ंदा आहिनि, उन जे अदल इंसाफ़ खे पढ़ंदा आहिनि त चवंदा आहिनि त माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एॾा वॾा शख़्स आहे जो हज़रत उमर जहिड़ो माण्हू पैदा करे। इन अदल इंसाफ़ सचाईअ खे ॾिसी करे उन जे उस्ताद जो इक़रार करनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वाकई वॾा इंसान आहे जिन हिन मुआशिरे खे हज़रत अमीर उमर जहिड़ो तरबियत याफ़्ता माण्हू ॾिनो। वो हज़रत अमीर उमर बिल पास कई, ऑर्डिनेंस पास कई, हुकुमनामो जारी कई। ॿार जॾहिं माउ जी थञ छॾाए त उन खां बाद उन खे पैसा मिलण शुरू थी वेंदा, वज़ीफ़ो उन जो जारी थी वेंदो। रात जो हज़रत अमीर उमर पहरो ॾिए थो पियो, घर खां गुज़र कयईं, ॿार जे रोइण जो आवाज़, वरी वापसीअ ते वरी बि साॻी पोज़ीशन, दर खड़कायईं। ॿार छाजे करे रोए थो? जवाब मिलियो त उमर हिकिड़ो ऑर्डिनेंस पास कयो आहे त ॿार जॾहिं माउ जी थञ छॾे त उन खे स्टेट जे तरफ़ां, रियासत जे तरफ़ां वज़ीफ़ो मिलंदो, पैसा मिलंदा। इन जे करे असांजी कोशिश इहा आहे त हिन ॿार खे जेको आहे थञ छॾायूं ताजो स्टेट असांखे कुझु पैसा फ़राहम करे, उन वक़्त जो जेको करेंसी हो उहो फ़राहम करे। हज़रत अमीर उमर उतां वापसि थिए थो, सुबुह थींदे ई पंहिंजे उन हुकुमनामे, उन ऑर्डिनेंस खे वापसि करे थो पियो त हाणे पैसा ॿार खे माउ जे थञ छॾण खां बाद न, ॿार पैदा थियण सां ई मिलंदा। इहो हज़रत अमीर उमर। हज़रत अमीर उमर ख़ुतबो ॾेई करे उन ख़ुतबे में ऐलान कयूं त हक़ महर जेको उन में ज़्यादा खां ज़्यादा 400 दिरहम ॾिना वञनि, उन खां मथे न। अॻिते हली करे मसइला थियनि था तलाक वग़ैरह खां बाद, मिल्कियत ते झगड़ा थियनि था, पैसा वापसि कजनि या उन खे ॾिजनि। ख़ुतबो ॾेई करे जॾहिं मस्जिद खां ॿाहिरि निकिता, हिकु औरत कुरैशी कबीले सां ताल्लुक़ है जंहिंजी रस्ता रोक करे थी, ऐं उमर ॿुधो आहे त तूं असांजे महर खे लिमिटेड बणायो आहे, मुअय्यन बणायो थी त 400 खां ज़्यादा तव्हांखे अख्तियार न आहे जो केरु ॾे। हज़रत अमीर उमर फरमाए थो जी बिल्कुलु। औरत वक़्त जे अमीरुल मुमिनीन, मुसलमाननि जे उन सरबराह, मुसलमाननि जे उन ख़ादिम खां पुछाणू करे थी त ऐं उमर इहो अख्तियार तोखे कंहिं ॾिनो आहे? हज़रत अमीर उमर फरमाए थो पियो छा मां इहो फ़ैसिलो ग़लति कयो आहे? उहा औरत जवाब ॾे थी, ऐं उमर क़ुरान न पढ़ियो थी छा? क़ुरान त असांजे महर लाइ क़िंतारा जो लफ़्ज़ इस्तेमालु करे थो पियो, यानी ढेर सारो, भली ढेर सारो चांदीअ जो हुजे, भली ढेर सारो सोने जो हुजे, भली ढेर सारो करेंसीअ जो हुजे, उन खे ॾियो। वला तअख़ुज़ू, ऐं आख़िर में तव्हांखे कोई अख्तियार न आहे जो उन खां वापसि करे सघो। हज़रत अमीर उमर उन वक़्तु वापसि थी करे माण्हुनि खे चए थो अचो मुंहिंजो ख़ुतबो ॿुधो, ऐं ऐलान करे थो पियो त इहो जेको मां तव्हांखे पंहिंजे ख़ुतबे में बयानु कयुमि त हक़ महर ज़्यादा खां ज़्यादा 400 दिरहम में उन खां वधीक केरु बि न ॾे, मां पंहिंजे इन हुकुमनामे, मां पंहिंजे इन ऑर्डिनेंस खे वापसि कयां थो। उहो हज़रत अमीर उमर जुम्मे जो ख़ुतबो ॾे थो पियो। हिकिड़ो साहबी आहे
उहो उथी बीहे थो, ऐं उमर तो वटि जेको चादर आहे, जेको कपिड़ो पातल आहे तोखे, इहो त तोखे माल गनीमत मां आयो आहे। साॻे इन में इन तिर्ज़ ते इन वांगुरु माल गनीमत मां असांखे मिलियो, तूं कद जो डिघो आहीं, इहो कपिड़ो इहो चादर असांखे त पूरो नथो पए, त तुंहिंजो कीअं पूरो थी वियो आहे? तंहिंजी माना त तूं जेको आहे माल गनीमत मां असांखां हिसो ज्यादा खयो आहे, इन जे करे असां तुंहिंजी जेका तक़रीर न ॿुधंदासीं, तुंहिंजी इताअत न कंदासीं। मुसलमाननि जो अॻुवाण आहे, सवाल करण वारो माण्हू सवाल करे थो, तुंहिंजी इताअत न कंदासीं, तो तुंहिंजी जेका तक़रीर, तुंहिंजो जेको ख़ुतबो आहे न ॿुधंदासीं। उहो हज़रत अमीर उमर उन खे चढ़े नथो, तूं ईअं छो थो करे, मुंहिंजे मजलिस खे ख़राब करे थो? ईअं न, पंहिंजे पुट खे चए थो उथ हिनखे जवाब ॾे। उन पुट उथी करे जवाब ॾे थो, यकीनन तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे, जेको कपिड़ो तव्हांखे मिलियो आहे, जेको कपिड़ो बाबा खे मिलियो आहे, इन में बाबा जी चादर यकीनन न ठहे आहे, पर मां पंहिंजो हिसो बाबा खे ॾिनो अथमि, तॾहिं वञी करे बाबा जी चादर इन में ठहे आहे। तॾहिं उहो माण्हू चए थो पियो, ऐं उमर तोखे इजाज़त आहे, हाणे तुंहिंजी इताअत बि कंदासीं, तुंहिंजो जेको आहे ख़ुतबो ॿुधंदासीं। इहे आहे मुसलमाननि जा अॻुवान, इहे आहे मुसलमाननि जा सरबराह। औरत रस्ता रोक करे दलील ॾे क़ुरान मां, त फौरन ऑर्डिनेंस वापसि थिए। ॿार जे रोइण जो आवाज़ अचे त हज़रत अमीर उमर पंहिंजो हुकुमनामो ऑर्डिनेंस वापसि करे, त हाणे वज़ीफ़ो जेको आहे माउ जे थञ छॾाइण खां बाद न, ॿार जे पैदा थियण सां ई मिलणु घुरिजे। उहो हज़रत अमीर उमर, उहो हज़रत अमीर उमर जॾहिं सरकारी सफ़र ते बैतुल मुक़द्दस ॾांहुं वञे थो पियो, हिकु उठे, उन में सामान बि आहे गुज़र सफ़र जो रस्ते जो, ऐं हिकु पाण है, हिकु उन जो ख़ादिम है। ईअं न आहे त ख़ादिम हमेशह हेठि, पाण हज़रत अमीर उमर मुसलमान जा जेके ख़लीफ़ा उहे मथे हुजनि, ईअं न। कॾहिं हज़रत अमीर उमर मथे त उन जो मुहार उन हज़रत अमीर उमर जे ख़ादिम जे हथ में हो, कॾहिं उहो ख़ादिम उठ ते हो त उन जो मुहार जेको आहे हज़रत अमीर उमर जे जेको हथनि में हो। मुसलमान जा अॻुवान आहे। सरकारी सफ़र, ज़ाती सफ़र न हो, सरकारी सफ़र ते, ऐं उन जे कपिड़नि में चटियूं लॻल आहे, पेवंद लॻल हूंदा, तॾहिं दुनिया उन्हनि खां ख़ौफ़ज़दा हूंदो त ही अल्लाह जा सचा बाना आहिनि, तॾहिं इन्हनि जे साम्हूं कंहिंखे ॻाल्हाइण जी का जुरत न हूंदी। उहो हज़रत अमीर उमर कैसर रूम, रूम जे बादशाह जंहिंखे कैसर चयो वेंदो, उन पंहिंजो सफ़ीर मोकिलियो, कासिद नियापो मोकिलियईं। त उहो जॾहिं कैसर रूम जो जेको सफ़ीर हो मदीना में पहुतो, त माण्हुनि खां पुछा करणु लॻो त तव्हांजे बादशाह जो बंगलो किथे आहे, तव्हांजे बादशाह जो महलात किथे आहिनि, तव्हांजे बादशाह जा महलात किथे आहिनि, ॾेखारियो त सही, इन सां मिली अचां। त माण्हू चवनि था छाजो महलात, छाजी बादशाही, असांजो त ख़लीफ़ो हूंदो आहे, उहो क़ौम जो जेको सरबराह हूंदो आहे, मस्जिद में वेही करे फ़ैसिला कंदो आहे, उन बंगले जी कहिड़ी ज़रूरत। तूं जेकॾहिं मिलणु चाहींसि थो पियो त वञ फलाणे जंगल में, उते बैतुल माल जा जेके जानवर आहिनि उहो चारींदो हूंदो, जेकॾहिं मुलाक़ात करणु चाहे त वञ उन सां। उहो कैसर रूम जो जेको सफ़ीर आहे उन जंगल जो रुख करे थो, ॾिठई त हज़रत अमीर उमर आराम में ख़ाली रेत ते ऐं जानवर चारे थो पियो, मुसलमाननि जो सरबराह आहे। इहो वक़्तु हो जो मुसलमाननि जे अॻुवाननि में, मुसलमाननि जे सरबराहनि में को बि तकब्बुर न हो। ऐं हिकु भेरे हिकु सफ़ीर हज़रत अमीर उमर कैसर रूम जे तरफ़ मोकिले पियो, त उन जे घर वारी उम्मे कलसूम, जेका हज़रत अली साईं जी न्याणी आहे, उन कंहिं शीशीअ में
उन सफ़ीर खे अतुर ॾेई छॾियो, ख़ुशबू ॾेई छॾी त ही कैसर रूम, जेको रूम जो बादशाह आहे, इन जे घरवारी खे ॾे मुंहिंजे तरफ़ां। उहो सफ़ीर जॾहिं उते पहुतो रूम में, जंहिं मक़सद लाइ पहुतो, उन खां बाद जेका ख़ुशबू उम्मे कलसूम जे तरफ़ां मिलियल हुई, उहा बादशाह जे घरवारी खे ॾिनी। त बदिले तौर उन कैसर रूम जे घरवारी ख़ुशबू जेका शीशी में हुई, उन खां ख़ाली करे मोतियूं विझी छॾे उन में। जॾहिं उहो सफ़ीर वापसि थियो, उन जी अमानत जेका उनखे मिलियल हुई उम्मे कलसूमा खे ॾिनई। त हज़रत अमीर उमर हिकु भेरे पंहिंजे घर में दाख़िल थियो, ॾिठई त उम्मे कलसूम जे हथ में मोतियूं आहिनि। पुछा कई हे मोतियूं काॾूं? साईं, तव्हांखे ख़बर आहे सफ़ीर जेको वञे पियो कैसर रूम सां मिलण, कैसर रूम जे तोहफ़े लाइ मां पंहिंजे क़ीमत सां ख़ुशबू ख़रीद करे उन कैसर रूम जी जेका घरवारी आहे उन लाइ मोकिलियमि। बदिले तौर उन जे कुझु जेके ही मोतियूं मां लाइ मोकिलियूं। हज़रत अमीर उमर सवाल करे थो, इहे मुंहिंजे हवाले कर, इन जो वारिस तूं न आहे। इहे शयूं मुसलमाननि जूं आहिनि, इहे शयूं मुसलमाननि जूं आहिनि। छाजे करे त ही तोहफ़ो तोखे तॾहिं मिलियो आहे जो तूं मुसलमाननि जे सरबराह जी घर वारी आहे, पर ईअं त तोखे इहे तोहफ़ा ताइफ़ मिले। ऐं बीबी चए थी त न ऐं उमर, मां पैसा भरे करे ख़ुशबू मोकिलियो, उन जे एवज़ मूंखे मिलिया आहे। आख़िरकार हज़रत अमीर उमर फरमायो, ईअं न थींदो, ईअं कयूं था त जेको फ़ैसिलो आहे इहो फ़ैसिलो तुंहिंजे पीउ हज़रत अली साईं खां छो न करायूं? उम्मे कलसूम बि राज़ी थी, हा छो न फ़ैसिलो थियणु खपे। हज़रत अली साईं वटि फ़ैसिलो आंदो, हज़रत अली साईं खे ॿुधायूं त इन शीशीअ में उम्मे कलसूम ख़ुशबू भरे कैसर रूम जे घरवारी जे तरफ़ मोकिलिया। उन बदिले तौर इहे शयूं मोकिलियूं आहिनि। हाणे उम्मे कलसूम चए थी त इन जो वारिस मां आहियां, ऐं मां चवां थो त पियो न, इहे शयूं अवाम जूं आहिनि, इन जो छा थियणु खपे? हज़रत अली साईं फ़ैसिलो कयो त जेतिरे क़ीमत जी जेका ख़ुशबू हुई उम्मे कलसूम ख़रीद कई, इन्हनि मोतियुनि जी क़ीमत कराए करे उन ख़ुशबूअ जे बराबरि जी जेका क़ीमत बीहे थी उहा उम्मे कलसूम जे हवाले कयो। बाक़ी जेके मोतियूं आहिनि उहे बैतुल माल में जमा कराए मुसलमाननि जी मिल्कियत। ऐं अॼु जेकॾहिं कंहिंखे को ज़लील थियण जो शौक़ु थिए त सरकारी ऑफिसनि जो रुख़ करे, उते जेके कुर्सियूं लॻल आहिनि उन्हनि में वेहे त कीअं उन जो टाइम ज़ियान थिए थो पियो। SP आहे, DC आहे, MNA आहे, MP आहे, अवाम सां मिलण लाइ तयारु न आहे। हिकु तरफ़ मुसलमाननि जे अॻुवान जे साम्हूं MPA, DC, SSP कहिड़ी हैसियत, ऐं ॿिए तरफ़ मुसलमाननि जो बादशाह आहे, कोई गारड न आहे, उन जो हिफ़ाज़त ॿियो केरु न कंदो, बल्कि पाण पंहिंजे इलाइक़े पंहिंजे माण्हुनि जो हिफ़ाज़त कंदो। आख़िरकार अचानक एतिरी तब्दीली कीअं, छो? कॾहिं मुसलमाननि जो अॻुवान पाण माण्हुनि जी हिफ़ाज़त कंदो, अॼु इलाइक़े जो जेको SP आहे, DC आहे, उन सभई माण्हू पंहिंजे हिफ़ाज़त लाइ रखी छॾिया आहिनि, मुंहिंजी हिफ़ाज़त कयो। अॼु जिन माण्हुनि खे तव्हां असां मोकिलियूं था ऐवाननि में त इहे वञी करे असांजी हिफ़ाज़त करनि, जॾहिं इहे मुंतख़ब थियनि था त असां मां कुझु नौकर, कुझु सिपाही भर्ती कराए पंहिंजी हिफ़ाज़त कराइनि था। हक़ीक़त में उन जो मक़सदु त इहे असांजी हिफ़ाज़त करनि, अॻिते हली करे अवाम जा माण्हू उन जी हिफ़ाज़त करनि था। एतिरो तब्दीली छो आयो आहे? वजह इहा आहे त असां इस्लाम खे विसारे वेठा। जेकॾहिं वाकई इस्लाम खे सम्झनि हा त अवाम खां पंहिंजी हिफ़ाज़त न कराइनि हा, बल्कि अवाम जी चौकीदारी कराइनि।